अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। नाज़रीन, सभ खां पहिरीं नमक जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। इमरान ख़ान ख़िलाफ़ तोशाखाना केस जल्द ॿुधणी लाइ मुक़ररु करण जी दरख़्वास्त ते ॿुधणी बिना कार्रवाई जे 11 अप्रैल ताईं मुलतवी कई वई। एडिशनल सेशन जज ज़फ़र इक़बाल जल्द ॿुधणी जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। इलेक्शन कमीशन जो वकील अमजद परवेज़ सेशन कोर्ट इस्लामाबाद में पेश थियो। PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खां इस्तीफ़ा जो मुतालबो करे छॾियो आहे। PDM सरबराह चयो आहे त चीफ जस्टिस तक़रारी फ़ैसिलनि सुप्रीम कोर्ट खे विरहाए छॾियो आहे। इस्लाम कोर्ट में थरकोल ब्लॉक 2 जे ॻोठ सेनरी दर्स जे ॻोठाणनि जो थरकोल ब्लॉक 2 जे गेट वेझो मेन रोड ते धरणो। एहतजाज बाद रोड ब्लॉक हुअण करे कोल एरिया ॾांहुं अच वञ बंदि, ट्रैफिक मुअतल, केतिरियूं गाॾियूं बीठल। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे यूट्यूब चैनल ते ॾिसंदा। असांजे यूट्यूब चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।